वक्त अहम खबर में शहरनासी मटियारी में जिते कौमी शाहराह ते दीनार शाकवट रोड हादसे के नतीजे में टंडो आदमवासी मोटरसाइकिल सवार नौजवान फौत थी वियो है, जॾहिं हिकु ॿार ज़ख़्मी भी थियो आहे। हादसे बाद पुलिस लाश खणे अस्पताल मुंतकिल कयो आहे। पुलिस मूजिब नौजवान सोहन खान थई ॿार सां गॾु हैदराबाद का टंडो आदम वञी रहियो हो त मटियारी थाणे जी हद में संदसि मोटरसाइकिल जो ट्रक सां टक्कर थी पियो। बिल्कुल नाज़रीन, अफ़सोस ना ख़बर मां किॾियूं पिया। मटियारी में क़ौमी शाहराह ते दीनार शाकवट रोड हादसे के नतीजे में टंडो आदम वासी मोटरसाइकिल सवार नौजवान फौत थी वियो आहे। हिकु ॿार ज़ख़्मी थी पियो आहे। हादसे बाद पुलिस लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो आहे। पुलिस मूजिब नौजवान सोहन खान थई ॿार सां गॾु हैदराबाद खां टंडो आदम वञी रहियो हुयो त मटियारी थाणे जी हद में संदसि मोटरसाइकिल जो टक्कर ट्रक सां लॻो आहे। नाज़रीन, एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। मटियारी में क़ौमी शाहराह ते दीनार शाकवट रोड हादसे के नतीजे में टंडो आदम वासी मोटरसाइकिल सवार नौजवान फौत थी वियो आहे, जॾहिं हिकु ॿार ज़ख़्मी थी पियो आहे। हादसे बाद पुलिस लाश अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस मूजिब नौजवान सोहन खान ॿार सां गॾु हैदराबाद खां टंडो आदम वञी रहियो हो त मटियारी थाणे जी हद में संदसि मोटरसाइकिल जो ट्रक सां टक्कर थी पियो। इन बाबत अपडेट्स मालूम कयूं था। मटियारी का फरहान शेख असां लाइन ते मौजूद आहे। फरहान, रोड हादसे बाबत अपडेट कजो। जी बिल्कुल, अवांखे ॿुधायां त मटियारी क़ौमी शाहराह ते दीनार शाकवट रोड हादसे के नतीजे में टंडो आदम वासी मोटरसाइकिल सवार सोहन खान पुट उमर थई फौत थी वियो आहे, जंहिंजे मड़ खे पुलिस मटियारी तालका अस्पताल पहुचायो। पुलिस हैदराबाद का टंडो आदम वञी रहियो त ट्रक लॻण सबब जे नतीजे में फौत थी वियो, जॾहिं त साण सां गॾु नंढड़ो ॿार मामूली ज़ख़्मी थियो आहे। जी फरहान, वॾी महिरबानी तफ़सील आहे।